नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में हिकु ॾींहुं पहिरीं सिंधु मेमण पंहिंजे मुड़ुस ऐं ॾेर ख़िलाफ़ एहतजाज कयो, जंहिं एहतजाज कंदे इहो मौक़िफ़ ॾिनो त मूं पंहिंजे मुड़ुस खां हिकु ॾींहुं पंहिंजे माइटनि ॾे वञण जी मोकल घुरी हुई, जंहिं ते मुंहिंजो मुड़ुस ॾामरजी पियो ऐं मूं मथां हमिलो करे मारकुट कई ऐं मूंखे घरां कढी छॾियो। जीअं त सिंधु मेमण जे मुड़ुस अवामी न्यूज़ खे मौक़िफ़ ॾींदे शहाबुद्दीन मेमण ऐं संदसि भाउ आसिफ मेमण क़ुर पाक ते हथ रखी बयानु ॾींदे चयो त मां इज़तदार माण्हू आहियां। कुझु माण्हू मुंहिंजी साख खे तबाह करण लाइ मुंहिंजे घरवारी खे इस्तेमालु करे मुंहिंजो घर तबाह करे रहिया आहिनि। मां पंहिंजी ज़ाल मथां कंहिं बि क़िस्म जो को तशद्दुद नाहे कयो। मां मिस्किन माण्हू आहियां, मां बेकसूर आहियां, मुंहिंजो घर तबाह कयो थो वञे। शहाबुद्दीन ऐं संदसि भाउ आसिफ मेमण IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ ऐं वस वारनि खां अपील कंदे चयो त हिन मामले जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे। जेके बि माण्हू हिन में मुलविस आहिनि हुननि खे सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।